गुड़ चढ़ण में कणक ऐं तोरे जी पोखाई मुतासिर थियण तोड़े वक्त से शुगर मिल्स न हलण सबब मक़ामी आबादगारनि कमंद जी पीड़ाई शुरू करे ताज़ो गुड़ ठाहिण शुरू करे छॾियो आहे। पेश आहे अरशद अली रुस्तवाणी जी रिपोर्ट। ज़िले में जो वक्सर जो शुगर मिलूं न हलण सबब शुगर मिलन पारां जो ज़मींदारन के रेट न मिलण सबब बो जो कणक की पोखाई है वो जल्दी करण सबब जो हिते जा ज़मींदार मक़ामी जो नंढा ज़मींदार उन्हनि पारां जो हिते कमन की कटाई शुरू कराए हिते जो चीचड़ा लगाया विया उते गुड़ ठाहियो पियो वञे। अचो हिते मौजूद जो ज़मींदार आहिनि गुड़ विकणंदड़ आहिनि गुड़ ठाहींदड़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करूं वधीक उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। में ये माशाल्लाह अभी गन्ने का 2022 के मकसद मेले का आगाज़ हो चुका है माशाल्लाह से, जो कि गुड़ भी भरपूर लोग इसको पसंद कर रहे हैं माशाल्लाह से, क्योंकि पहले पिछले साल उससे पिछले साल भी मकसद इसको लोगों ने बहुत तरजीह दी। तो ये है कि अभी तो कुछ तो ज़मींदारों की रिक्वेस्ट पे जो है ना ये चीचड़े लगाए गए हैं, क्योंकि मिले अभी बहुत लेट कर रहे हैं। तो इस वजह से ये है कि अभी कणकी का टाइम है पुखाई का, तो बड़े परेशान थे। तो ये है कि उनकी अल्लाह ताला ने परेशानी भी हल की है, हमारी भी रोज़ी लगी है और काफ़ी सारे मजदूर हैं जो इसमें अपना घर गुजर बसर कर रहे हैं ना घर का। तो ये है कि माशाल्लाह से ये काम चल रहा है, अल्लाह पाक खैर करे इंशाल्लाह ताला। और ये है कि यहाँ पे हर किस्म का गुड़ आपको मिलेगा इंशाल्लाह, चाय वाला भी मिलेगा, गिरियों बादामों वाला भी मिलेगा, गाजर वाला गुड़ भी है, शक्कर भी है। और ये है कि आर्डर पे भी गुड़ तैयार किया जाता है। और ये है कि उसमें यह है कि कोई इजाफी चार्जेस नहीं है, जो होंगे वही आपको मकसद आपसे लिए जाएंगे। बकाया जो आपका वज़न होगा जैसे ड्राई फ्रूट का वो इसमें से निकाल दिया जाता है, निकाल के आपको वज़न करके हम गुड़ बना के दे देंगे, कोई उसकी मजदूरी इजाफी नहीं है। ये सौगात है सियारे जी है, सुठी है कि खाइण थधि बद एॾा ओॾा ही सियारे जी माना चाह माइन जी VIP ठहंदी है, उन जे करे ही लगायो आहे। असां वठी वेंदा आहियूं हर साल, हींअर भी वठण आया आहियूं। इहा ई आहे ज़रूर बडियूं खाली करण लाइ असांखे बडियूं वरी ठाहिण आहे, उन में बि कणक जो पोखी जे करे कमांद हिननि खे ॾियण आया आहियूं। फेमस गुड़ ठाहियूं था, सभु ॻाल्हियूं करूं था, जंहिंखे बराब ठहाणो हुजे भले ऑर्डर ॾे। हिते मौजूद जेके आवाम हुई जेके ख़रीदारी करण आया हुआ गुड़ उन्हनि जूं ऐं जेके चीचड़ा लॻाईंदड़ तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणो हो त वक़्तु सर जेको आहे शुगर मिलूं न हलण सबब ऐं जेके शुगर मिलनि पारां जेको आहे कम जो रेट सही न ॾियण ऐं जेको आहे हीअ कणक जी पोखाई जेका मुतासिर जेका शुरू करणी आहे उन हवाले सां जेको आहे हीअ चीचड़ा लॻाया वेंदा आहिनि हर साल। ऐं हिते जेको गुड़ ठाहियो वेंदो आहे ऐं जेको देसी गुड़ आहे ऐं परे परे खां जेके माण्हू आहिनि हिते ख़रीदारी करण ईंदा आहिनि। कैमरामैन शादिब अली रुस्तमाणी सां गॾु अरशद अली रुस्तमाणी, धरती TV।